ख़बर अवां खे ॾियूं पिया नाज़रीन त तंगवाणी भर सां हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़तल करे छॾियो आहे। वारसनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लाश रखी इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर अता हुसैन मलिक। जी अता, छा अपडेट साईं? जी बिल्कुल, तंगवाणी भरसां डेरा सर्की पुलिस थाने जे ॻोठ जियो मलिक में नामालूम हथियारबंद नौजवान उस्मान मलिक के गोलियूं हणी सख्त ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी नौजवान खे तंगवाणी अस्पताल जिते बाद में वारसनि खणाए लाड़काणे अस्पताल ने जिते ज़ख़्मनि जा सूर नसां दे संदसि फौती फौती जे वारसनि ठुल कंद कोट मंगसी स्टाफ ते धरणो हणी सख्त पुलिस इंतजामिया खिलाफ़ सख्त नारदे उन्मुख ते संदसि ॻोठाणनि निज़ामुद्दीन मलिक अब्दुल वहाब रऊफ़ मलिक ऐं ॿियनि चयो त जेके ॻोठाणा आहिनि जवाबदार आहिनि असांखे मोतमार धमकियूं ॾियनि। जंहिं सुबुह सवेर असांजे नौजवान उस्मान मलिक खे गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे जंहिं बाद हू ज़ख़्मनि जा सूर नसंदे फौती हिननि चयो त एसएसपी कश्मीर खां मुतालबो कंदड़ जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जी अता, अवां जी महिरबानी।